अल्लाह रब्बुल इज्जत का दुआ है अल्लाह ताला आसानी अज जिन हाजिरी के पंहिंजी बारगाह में मंजूर मकबूल फरमाए। आमीन। असांजो इहो अक़ीदो आहे त कायनात जे जंहिं ज़र्रे ते ज़िक्र खुदा थींदो उते ज़िक्र मुस्तफ़ा बि थींदो। असांजो इहो अक़ीदो आहे त जाते असांजी निजात जे लाइ ज़िक्र खुदा ज़रूरी आहे उते ज़िक्र मुस्तफ़ा भी ज़रूरी आहे। ज़िक्र मुस्तफ़ा असांजी निजात जे लाइ ज़रूरी आहे। ज़िक्र मुस्तफ़ा का बगैर ईमान मुकम्मल नथो थी सके। वो अॼु जो मुल्लो चए थो त ज़िक्र मुस्तफ़ा रुगो हिकिड़ी जमात जो ठीको आहे, रुगो हिकिड़नि फर्दनि जो ठीको आहे त सिर्फ़ उहे ज़िक्र मुस्तफ़ा कंदा। पोइ देवबंदी जमात जे हिन जवाननि जे इन इश्क़ मुस्तफ़ा सां लबरेज़ थीना शायद उनखे नज़र नथा अचनि त हे जंहिं नमूने ज़िक्र मुस्तफ़ा कनि था, जंहिं नमूने इश्क़ मुस्तफ़ा जो इज़हार कनि था, वो हकीकी नमूने इश्क़ मुस्तफ़ा ते जारी कुर्बान करे ॾेखारनि। रुगो ज़बानी दावा न आहे हिते हलवे जी प्लेट ते भत जी देग ते रुगो नारो हाणो न आहे, बल्कि जाते हिते ज़बान मां इश्क़ मुस्तफ़ा जो नारो लगे थो त उते पंहिंजे किरदार मां पंहिंजे अफ़आल मां इश्क़ मुस्तफ़ा जो हकीकी मिसदाक़ बणिजी करे ॾेखारे। अॼु जे दौर में इश्क़ मुस्तफ़ा जो जेकॾहिं हकीकी मज़हर इश्क़ मुस्तफ़ा सां जंहिंजो सीनो लबरेज़ हो, जंहिं हकीकी तौर ते इश्क़ मुस्तफ़ा में पंहिंजी जान ते कुर्बान कई, पंहिंजो माल ते कुर्बान कयो, बच्चा कुर्बान कया, घरबार कुर्बान कयो, सॼी ज़िंदगी मुसाफ़िराना ज़िंदगी इख्तियार करे, दुनिया जी कुंड कुर्स ते वञी करे इश्क़ मुस्तफ़ा जा नारा बुलंद कया। असां इश्क़ मुस्तफ़ा जो अंदाज़ उन शहीद इस्लाम की ज़िंदगी में इश्क़ मुस्तफ़ा जो दर्द असांखे शहीद इस्लाम ने असांजा सीना इश्क़ मुस्तफ़ा सां लबरेज़ ऐं असांखे इहो अक़ीदो शहीद इस्लाम सेखारियो, रुगो ॿोली न बल्कि अमल करे ॾेखारियईं त जेको इश्क़ मुस्तफ़ा ते अमल कंदो पोइ रब उनखे क़बूल करे छॾींदो। उनजे हिकु हिकु क़ौल खे हिकु हिकु फ़इल खे रब क़बूल करे छॾींदो। पोइ रब उनजे अमल खे एॾी क़बूलियत ॾेई छॾींदो जो पोइ उनजे खून जे हर क़तरे मां हज़ार ख़ालिद पैदा थी करे इश्क़ मुस्तफ़ा जा नारा बुलंद। ज़िक्र मुस्तफ़ा के ॿुधण जे लाइ गॾु थिया आहियूं त असां पंहिंजा सीना इश्क़ मुस्तफ़ा सां लबरेज़ कयो। ज़िक्र मुस्तफ़ा ॿुधण जे लाइ गॾु थिया आहियूं ऐं इहो अक़ीदो आहे त काइनात जे जंहिं ज़र्रे ते, ज़मीन जे जंहिं गोशे ते, ज़मीनो ज़मां ते, मकीनो मकां ते, भूरो फलक ते, जन्नत जे हर हिकु तबक़ ते, आसमान खां हेठि हर हिकु जाइ ते, बल्कि बैतुल्लाह ते, बैतुल मामूर ते, बैतुल इज़्ज़त ते, अर्श मुअल्ला ते, तहत सरा खां वठी करे अर्श मुअल्ला ताईं हर हिकु शइ ते जाके ज़िक्र खुदा ज़रूरी आहे उते ज़िक्र मुस्तफ़ा बि ज़रूरी आहे। ऐं मूंखे काइनात जे ज़र्रे ज़र्रे ते जाते ज़िक्र खुदा नज़र अचे थो उते ज़िक्र मुस्तफ़ा नज़र अचे थो। जाते इंसान जी पैदाइश खां वठी करे इंसान जे मरण ताईं मूंखे ज़िक्र खुदा नज़र अचे थो उते ज़िक्र मुस्तफ़ा नज़र अचे थो। इंसान पैदा थिए थो, पैदा थियण खां पोइ कननि में आज़ान पए थी। आज़ान पवंदी आहे कननि में, मोबाइल जी निशानी आई आहे। ॼमंदो त कननि में आज़ान, ॼमंदो त कननि में आज़ान कहिड़ी ॾींदासीं जेका कहिड़ी आज़ान ॾींदासीं जेका हुज़ूर सेखारी। अदा कहिड़ी आज़ान जेका हुज़ूर जेका आज़ान बिलाली हुई, आज़ान उहा ॾींदा आहियूं जेका मस्जिद नबवी में अॼु बि बुलंद थी थिए। आज़ान उहा ॾींदा आहियूं जेका अॼु बि मस्जिद हराम में बुलंद थी थिए। आज़ान उहा ॾींदा आहियूं जेका अॼु बि क़िबला अव्वल मस्जिद अक़सा में बुलंद थी थिए। वो आज़ान असां पंहिंजनि कननि में उहा ॾींदा आहियूं जेका हुज़ूर जे घर मस्जिद नबवी में बुलंद थिए, जेका अल्लाह जे घर बैतुल्लाह में बुलंद थिए, जेका क़िबला अव्वल मस्जिद अक़सा में बुलंद थिए। वो हकीकी आज़ान हकीकी मोमिन जे कननि में पवंदी आहे जंहिंजी दिलियूं ॼमण खां वठी करे ज़िक्र खुदा सां बि लबरेज़ थींदियूं त ज़िक्र मुस्तफ़ा सां बि लबरेज़।
बधाव नहीं कंदा न आज़ान में बधाव कंदा से न कलमे में बधाव कंदा से न वरी अकीदे के खराब करने जे लाइ के भी अमल कंदा बल्कि असां अकीदे के दुरुस्त करने की कोशिश कंदा जमण का वठी करे मरण ताईं जाके मुखे इंसान की पूरी जिंदगी में जिक्र खुदा नजर तो अचे तो उते जिक्र मुस्तफा नजर तो अचे यायो कन्नन में आज़ान मिली अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जिक्र खुदा पयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह बारे जे कन्न में जिक्र मुस्तफा पयो वडो थे थो उनके नमाज सिखारी थी वने उनके रोज़ो सिखारे थो वने उनके तिलावत सिखारी थी वने उनके इबादत सिखारी थी वने उनके अल्लाह जे घर इबादत जो तरीको सिखारे थो वने पूरी जिंदगी जेकरे नमाज पढ़दो नमाज में जिक्र खुदा तिलावत रब जी करो आखिरी तहियात में जिक्र मुस्तफा दुरूद अल्लाह जे हबीब ते पढ़दो दुआ का नमाज का पो दुआ घरदो दुआ में इबादत रब जी इताअत के जी मुस्तफा जी दुआ में घरण के का रब का वसीलो के जो मोहम्मद मुस्तफा जो दुआ का पो जिंदगी गुजारने जे हर एक लम्हे में जाके जिक्र खुदा नजर तो अचे उते जिक्र मुस्तफा नजर तो अचे जाते कलमे का वठी करे आज़ान में आज़ान का वठी तकबीर का वठी नमाज का वठी दुआ का वठी इबादत का वठी रियासत का वठी जिंदगी के हर एक शोबे में जिक्र खुदा नजर तो अचे उते जिक्र मुस्तफा नजर तो अचे पर वो गाल इते खत्म नथी थे जिक्र मुस्तफा के रब जिक्र खुदा संगत ये लाजिम है मंजूर करे छलियो जो सही जिंदगी जिक्र खुदा संगत जिक्र मुस्तफा कंदो पर जने मरी विंदो उनके गुस्ल मिलो विंदो कफन पारायो विंदो जनाजे गाने जनाजे पढ़ण जे आवंदो विंदो तो जनाजे में सना रब जी दुरूद हुजूर जी साहब जनाजे में सना रब जी दुरूद हुजूर जी साहब थे जनाजे का वो जने कब्र में लाखों तो वनी पहले सवाल अल्लाह जो तमर रब्बुक जिक्र खुदा तो थे यो सवाल मोहम्मद मुस्तफा जो मन नबी नबी के थे जाते जनाजे में जिक्र खुदा जनाजे में जिक्र मुस्तफा कब्र में सवाल जिक्र खुदा जो कब्र में सवाल जिक्र मुस्तफा जो कब्र में उठे तो हशर के मैदान में कड़ थे तो हशर के मैदान में जाते रहमत रब जी कम थी अचे उते शफाअत मोहम्मद मुस्तफा जी कम थी अचे पर वो इत्तेगाल खत्म नथी थे शफाअत मोहम्मद मुस्तफा जी कम थी अचे होजे कौसर थे जाते रब जी रहमत सा होजे कौसर जो जाम नसीब तो थे तब होजे कौसर जो प्यालो मोहम्मद मुस्तफा जे हथन सा मिले थो रुगो इते न बल्कि पुल सिरात ते हले थो जाते पुल सिरात के आसमान जिलाए अकीदो वहदानियत जो हुजण जरूरी आ रब जी तौहीद जो अकीदो रखण जरूरी आ जाते पुल सिरात ते रब जी वहदानियत कम थी अचे उते पुल सिरात ते तरीको मोहम्मद मुस्तफा वारो सीरत मोहम्मद मुस्तफा वारी सुन्नत मोहम्मद मुस्तफा वारी इताअत मोहम्मद मुस्तफा वारी अखलाक मोहम्मद मुस्तफा वारा किरदार मोहम्मद मुस्तफा वारो जुर्रत मोहम्मद मुस्तफा वारी बहादुरी मोहम्मद मुस्तफा वारी ओते जकरे कम थी अचे मोहम्मद मुस्तफा जी सीरत सुन्नत कम थी अचे जने पुल सिरात क्रॉस करे जन्नत के दरवाजे ते पहुंचे तो जन्नत के दरवाजे पे जाके ला इलाहा इल्लल्लाह जिक्र खुदा नजर तो अचे उते ला इलाहा इल्लल्लाह सगत मुहम्मदुर रसूलुल्लाह जिक्र मुस्तफा नजर तो अचे जन्नत के अंदर दाखिल थे तो जन्नत के इल्मानन ते नजर तो करे हुरून ते नजर तो करे जन्नत के नहरुन ते नजर तो करे जन्नत के पहाड़ की चोटी ते नजर तो करे जन्नत के महल्ला ते नजर तो करे हर एक जाए ते जाते जिक्र खुदा नजर तो अचे उते जिक्र मुस्तफा नजर तो अचे कोई तुम जो मुझो अकीदो आ तो जाते जिक्र खुदा करण सा तुझे मुझे सवाब मिले तो उते जिक्र मुस्तफा करण सा में तुझे मुझे नामे अमाल में नेकियों लिखियो असन जी निजात चलाए जाते जिक्र खुदा जरूरी आ तो उते जिक्र मुस्तफा भी जरूरी आ ए जिक्र मुस्तफा असा इन जे करे कनायो छो त यो असन जी निजात चलाए जरूरी आ ईमान चलाए जरूरी आ ए इश्क मुस्तफा जो जरे नारो हणो था को जिक्र मुस्तफा करे उन इश्क जो इजहार भी कयो था त असन जो हकीकी इश्क मदीने वाले मीर असन जो हकीकी इश्क मदीने वाले मीर असन नारन मारो रोड इश्क नहीं रुगो भंगड़ा हणी करे तुरले सा पटको बंधी रोड पे नचण असा जो रुगो इश्क मुस्तफा जो इहो वतीरो तरीको
ना है बल्कि अमली तौर ते जिक्र मुस्तफा करे, इश्क मुस्तफा के दिल में जिंदा करना है। अल्लाह रब्बुल इज्जत भी जिक्र खुदा सा गॾु जिक्र मुस्तफा के लाजिम मलजूम करे छयो, जिक्र खुदा सा गॾु जिक्र मुस्तफा के अल्लाह ज़रूरी करे छयो। जो मां जने कुरान के प्रियन पारन की तिलावत थो कयां, कुरान के प्रियन पारन जे 114 सूरतुन में सूरे फातिहा के अलहम्द जे अलिफ खां वठी करे वन्नास जे सीन ताईं नज़र तो कयां, जाके पूरो कुरान मूंखे रब जी वहदानियत सां भरियल नज़र तो अचे, उते पूरो कुरान मूंखे हुजूर जी सीरत सुन्नत सां भरियल नज़र तो अचे। जाके कुरान जिक्र खुदा में आ, उते कुरान में जिक्र मुस्तफा है, कुरान में जिक्र मुस्तफा सां भरियल आहे। तो अल्लाह रब्बुल इज्जत कुरान में जिक्र मुस्तफा कंदे इहो हुकुम फरमायो कि ईमान वारो या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल। हकीकी आशिक तरे थी सगंदो, हकीकी हुजूर जा मोहब्बत रखण वाला तरे थी सगंदो जने तमाम अतीउल्लाह अल्लाह जी इताअत भी कंदो, व अतीउर रसूल ऐं हुजूर जी भी इताअत, अल्लाह जी भी इताअत होंदी ऐं हुजूर जी भी इताअत, हुजूर जी इताअत करे ॾेखारी। ऐं आशिक जो इहो कम हूंदो आहे जॾहिं इश्क जी दावा कंदो आहे त पोइ उन इश्क खे पाए तकमील के पहुचाइण जे लाइ हकीकी तौर ते पंहिंजी ज़िंदगी में उहो अंदाज़ ज़िंदा करे ॾेखारींदो आहे, जेको अंदाज़ हज़रत बिलाल पंहिंजी ज़िंदगी में ज़िंदा करे ॾेखारे। इश्क मुस्तफा सां लबरे ज़िंदगी ही बिलाल जी, बिलाल जो अंदाज़ ज़िंदा करे ॾेखारियो। इश्क मुस्तफा सां लबरे ज़िंदगी ही हज़रत अबू बकर जी, हज़रत अबू बकर पंहिंजी पूरी ज़िंदगी में वो इश्क जो अंदाज़ ज़िंदा करे ॾेखारियो। हज़रात सहाबा किराम इश्क जो वो अंदाज़ ज़िंदा करे ॾेखारियो, त पोइ तोखे मूंखे भी इश्क जो हकीकी अंदाज़ ज़िंदा करे ॾेखारियो। ऐं इश्क तॾहिं पूरो थींदो जॾहिं असां महबूब जे हकीकी रस्ते ते हूंदासीं, महबूब जे हकीकी रस्ते ते हूंदासीं तॾहिं इश्क जो अंदाज़ ज़िंदा थींदो। ऐं महबूब जो हकीकी रस्तो इहो आहे त रब जी वहदानियत खे बि तस्लीम कयूं, त पोइ हुजूर जी सीरत सुन्नत खे बि तस्लीम कयूं। पोइ रब जो रस्तो इहो आहे त असां अल्लाह खे रहमतुल लिल आलमीन मञियो ऐं हुजूर खे अल्लाह के रब्बुल आलमीन मञियो ऐं हुजूर खे रहमतुल लिल आलमीन। वो इश्क जो हकीकी रस्तो इहो त अल्लाह के रब्बुल आलमीन कायनात जो रब मञियो ऐं हुजूर खे रहमतुल लिल आलमीन कायनात जे लाइ रहमत जो ज़रियो बणी पैदा कयो वियो। असां हुजूर खे रहमतुल लिल आलमीन बणियो, अकीदो दुरुस्त थियो। पोइ जेकॾहिं तूं अकीदो दुरुस्त करणु चाहें थो, हकीकी इश्क मुस्तफा के दिल में जिंदा करणु चाहें थो, पंहिंजी ज़िंदगी ज़िक्र मुस्तफा सां लबरेज़ करणु चाहें थो, पोइ हकीकी इश्क मुस्तफा जो अंदाज़ तोखे नज़र ईंदो। उलमाए देवबंद जे हिन स्टेज तां तोखे नज़र ईंदो, तुंहिंजो अकीदो दुरुस्त थींदो। उलमाए देवबंद जी हिन स्टेज तां दुरुस्त थींदो। पोइ अचु त मां तोखे इश्क मुस्तफा जो अंदाज़ सिखायां हज़रत अबू बकर जी ज़िंदगी में। जो हज़रत अबू बकर गार में आका सां जॾहिं गॾु वेठो हो, आका हज़रत अबू बकर जी गोद में आरामी हो। हज़रत अबू बकर ॾिठो त कार जे सोराख़ मां नांग निकिरी आयो आहे। हज़रत अबू बकर उन सोराख़ ते पंहिंजो पेर हणी छॾियो, नांग नंग हणे थो पेर में, तकलीफ़ जी शिद्दत बर्दाश्त करे थो पर जिस्म में जुम्बश नथो करे, पेर हटाए नथो थो, तकलीफ़ बर्दाश्त करे थो, पेर नथो हटाए, इन जे करे नथो हटाए त जेकॾहिं जिस्म में जुम्बश थी सघे तो महबूब जे आराम में तकलीफ़ अची वञे। एतिरो बि अबू बकर बर्दाश्त करण जे लाइ तयार न आहे त महबूब जे आराम में खलल अची वञे, महबूब जी निंड में खलल अची वञे। अबू बकर महबूब जी निंड में खलल बर्दाश्त करण जे लाइ तयार न आहे। वो कंबल का मुसलमानो अचु त मां तोखे उहो अंदाज़ ॿुधायां त जाथे अबू बकर महबूब जी निंड में खलल बर्दाश्त करण जे लाइ तयार न आहे, उते रब्बुल आलमीन भी पंहिंजे महबूब जी निंड में खलल बर्दाश्त करण जे लाइ तयार नथो थिए। जॾहिं मेराज वारी रात आका बिस्तरे ते आरामिया हज़रत जिब्राइल खे हुकुम थो थिए त आका खे अर्श जी सैर ते वठी अचो, आका खे मेराज ते वठी अचो, आका खे अल्लाह जी बारगाह में वठी अचो, आका खे आसमाननि जे सैर ते वठी अचो, जन्नत जे सैर ते वठी अचो, अर्श मुअल्ला जी सैर ते वठी अचो। हज़रत जिब्राइल जॾहिं आका जे दरवाज़े ते अचे थो, ॾिसे थो आका आरामिया अल्लाह जे हुज़ूर, हज़रत जिब्राइल सवाल थो करे या अल्लाह तुंहिंजो महबूब आरामिया निंड में आ, नबूवत जे बिस्तरे ते सुतो पियो आहे, कीअं उथारियां? दरवाज़ो खटखटाए करे तुंहिंजे महबूब खे उथारियां? अल्लाह फरमाए थो जिब्राइल न मुंहिंजे महबूब जी निंड में खलल पवंदो, दरवाज़ो नाहे खटखटाइणो, दरवाज़ो नाहे वॼाइणो। अल्लाह कीअं उथारियां?
उथारिया आवाज़ दिया नालो वठो चमास या मोहम्मद कुम उठी थी तो मेराज ते हलो अल्लाह फरमाए जिब्राइल मुझे महबूब जो नालो तू की वठंदे जडे तू कुरान जे प्रियन पारन की तिलावत करे पूरे कुरान में मां रब पंहिंजे महबूब जो नालो ना है वठो जिब्राइल तू की वठंदे मां रब खे भी जडे पंहिंजे महबूब सां हम कलाम थियण जी ज़रूरत थी पए तो मां रब भी कुरान में पंहिंजे महबूब खे काथे या अय्युहल मुदस्सिर चई करे हम कलाम तो थिया काथे या अय्युहल मुज़म्मिल चई करे हम कलाम तो थिया काथे भल लैली इज़ा यक्शा चई करे हम कलाम तो थिया काथे तासीम चई करे हम कलाम तो थिया काथे यासीन चई करे हम कलाम तो थिया मां रब खे भी पंहिंजे महबूब सां कलाम करो तो पए जिब्राइल मां रब भी पंहिंजे महबूब जो नालो नथो वठां बल्कि उन जी सिफ़त वठी करे सघे थो जडे रब खे भी पंहिंजे महबूब सां हम कलाम थियण जी ज़रूरत थी पए त नालो नथो वठे सिफ़त सां ज़िक्र थो करे जडे रब कुरान में महबूब जो नालो नथो वठे जिब्राइल खे इजाज़त नथी मिले त या मोहम्मद चई सघे पंहिंजी 24 सदी जो मुल्लो कंबर मां वेही करे या मोहम्मद चई करे हुजूर जो नालो वठी करे हुजूर खे कीअं थो सॾे सघे हुजूर खे या मोहम्मद चई करे कीअं थो मुखातिब थी सघे जाते नबियन के नाले वठण जी इजाजत नथी मिले जिब्राइल के नाले वठण जी इजाजत नथी मिले तो तू मां केर थी न जाते अल्लाह भी पाण पंहिंजे हबीब जो नालो नथो वठे सिफ़त थो बयान त पोइ अॼु हुजूर जे नाले वठी करे मुखातिब थियण जी इजाजत कीअं थी मिले नालो वठी करे मुखातिब थियणो पए न या मोहम्मद माना मुखातिब था थियो साम्हूं वेठो मुखातिब था थियो अकीदो तो के दुरुस्त करणो आहे पोइ तुंहिंजो अकीदो दुरुस्त थींदो उलमाए देवबंद जी हिन स्टेज ते हज़रत जिब्राइल इरशाद थो करे या अल्लाह दर बि न खटखटायां नालो बि न वठां उथारियां निंद्र मां कीअं सुझा कयां अल्लाह हुकुम थो करे हज़रत जिब्राइल खे जिब्राइल छत मां अंदर दाख़िल छत मां अंदर दाख़िल ॾाढा जोर सुभान जिब्राइल छत मां अंदर दाख़िल जिब्राइल अंदर दाख़िल थिए थो खट जे नबूवत जे बिस्तरे जे वेझो पहुची करे चए थो या अल्लाह हाणे कीअं उथारियां भला हथ हणां ईअं उथारियां सलाह चए थो जिब्राइल न ईअं बि न आहे उथारणो अल्लाह हुकुम थो करे जिब्राइल खे जिब्राइल मुंहिंजे हबीब खे उथारणो आहे पेरनि में वञ कदमनि में वञ पंहिंजा नूरानी चप मुंहिंजे हबीब जे कदमनि जी तिरिन सां मिलाए जिब्राइल पेरनि में थो अचे नूरी मखलूक जो सरदार पेरनि में थो अचे ऐं पंहिंजा नूरानी चप हुजूर जे कदमनि सां मिलाए थो जॾहिं नूरानी चप हुजूर जे कदमनि सां मिलनि था हुजूर नबूवत जे बिस्तरे ते निंड मां सुजागी आराम मां उथे थो सुजागी थिए थो जिब्राइल खां पुछा थो करे जिब्राइल कीअं आयो चए थो अल्लाह हुकुम कयो अव्हांखे अर्शनि जी सैर ते वठी हलणो हिते पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कर जिब्राइल कहिड़ा नूरी मखलूक जो सरदार नबूवत जे बिस्तरे ते आरामी कहिड़ा बशरी मखलूक जो सरदार अॼु तोखे मूंखे इल्ज़ाम थो लॻे त असां हुजूर खे रुगो बशर खां मञूं असां हुजूर खे रुगो बशर था चऊं नूर नथा चऊं तूं हुजूर खे रुगो नूर थो चईं बशर नथो सम्झे अच त मां तोखे बशर जी फज़ीलत ॿुधायां बशरी मखलूक जी फज़ीलत ॿुधायां जेको नबूवत जे बिस्तरे ते आरामी आहे उहो बशरी मखलूक जो सरदार आहे जेको पंहिंजा लट उन जे कदमनि सां लॻाए थो नूरी मखलूक जो सरदार आहे नूरी मखलूक जो सरदार जिब्राइल भी पंहिंजा लट हुजूर जे कदमनि सां मिलाए करे इहो पैगाम ॾिठो त नूरी मखलूक जो सरदार भी सॼी ज़िंदगी हिन बशरी मखलूक जो ख़ादिम रहियो आहे बशरी मखलूक जे ख़िदमत में मामूर रहियो आहे पोइ तूं कीअं थो हुजूर खे नूर चईं रुगो हुजूर खे नूर मञी करे हुजूर जी फज़ीलत जो इनकारी कीअं थो थिए जाथे आखे नूरी मखलूक जो सरदार ख़िदमत कंदे नज़र थो अचे बशरी मखलूक जे सरदार जी अज़मत तुंहिंजो लका बुलंद ऐं बाला नज़र थी अचे पोइ तोखे इहो मञणो पवंदो इहो तोखे अक़ीदो रखणो पवंदो अक़ीदो तोखे दुरुस्त करणो पवंदो त हुजूर नूर सां गॾोगॾु बशर ऐं बशरी मखलूक जो सरदार आहे तॾहिं नूरी मखलूक जो सरदार उनजी ख़िदमत ते मामूर थियो ख़िदमत ते मामूर थियो तू रुगो हुजूर खे नूर चई करे
हुजूर जी अज़मत खे घटाए थो रुगो इते ॻाल्हि ख़त्म न थी जॾहिं हज़रत जिब्राईल हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुबारक पेरनि सां पंहिंजा लब मिलाए थो हुजूर निंड मां बेदार थियनि था पुछा था कि जिब्राईल कीअं आयो आहे जी अल्लाह हुकुम कयो आहे त हलणो आहे मेराज जे सफ़र ते हुजूर चयो वुज़ू करणो हुजूर फरमायो वुज़ू करणो आहे गौर कजो कमर जा मुसलमानो अक़ीदो दुरुस्त कजो मेराज जे इन सफ़र जी रोशनी में अक़ीदे जी इस्लाह कजो हुजूर चयो वुज़ू करणो आहे जिब्राईल पानी को भरे वुज़ू करण वारो बशरी मखलूक जो सरदार वुज़ू कराइण वारो नूरी मखलूक जो सरदार मेहमान इंदो को बुजुर्ग इंदो को आलिम इंदो को अल्लाह वारो इंदो को छा कंदा आहियो खिदमत कंदा आहियो को जी चप्पल भी खणंदो हथ भी धोराइंदो वुज़ू भी कराइंदो छाजे लाइ छो त तहां जे दिल में उन जी अज़मत वधी कोई इन जे करे तो तहां का अज़मत में इज्जत में मथे आ तडे असां उन जी खिदमत कंदा आहियो को हिते जिब्राईल वुज़ू कराए वुज़ू करण वारो केर नूरी बशरी मखलूक जो सरदार वुज़ू कराइण वारो केर नूरी मखलूक जो सरदार को मुखे हर एक जाए थे नूरी मखलूक जो सरदार बशरी मखलूक जो खादिम नजर आए हर एक जाए रुगो इते ॻाल्हि ख़त्म न थी थे थोरो अॻिते हलनि था जॾहिं हुजूर वुज़ू करे ॿाहिरि निकिरे थो बुराक सवारी अचे थी हुजूर बुराक सवारी ते वेहे थो सवारी ते वेहण वारो केर बशरी मखलूक जो सरदार सवारी जे मुहारो खे वठी करे सवारी खे हलण वारो केर जिब्राईल नूरी मखलूक जो सरदार अमा जो सवारी के मुहारो खे वठी हलाए त छा चइबो खादिम चइबो खिदमत करण वारो ऐं जेको वेठो हुजे उहो मखदूम माने जंहिंजी खिदमत कई थी वञे मांखे त पल पल ते जॻह जॻह ते नूरी मखलूक जो सरदार बशरी मखलूक जी खिदमत कंदे नज़र थो अचे अक़ीदो दुरुस्त कर त हुजूर बशरी मखलूक जो सरदार ऐं काइनात जूं सभु मखलूकात हुजूर जी खिदमत ते मामूर मेराज जी सफ़र ते हुजूर अॻिते हले थो जॾहिं मस्जिद अक़सा में पहुची करे मस्जिद अक़सा में पहुचे थी सवारी नजर थी पई मस्जिद अक़सा में बैतुल मुक़द्दस में सवालक नबी कतार में बिछा है मुखे बैतुल मुक़द्दस में मेराज वारी राह सवालक नबी जे ज़बान ते जाते ज़िक्र खुदा नजर थो अचे सवालक नबी जी ज़बान ते उते ज़िक्र हबीब मुस्तफा नजर थो अचे सवालक नबी जी ज़बान ते रब जी वफादारियत नजर थी अचे सवालक नबी जी ज़बान ते हुजूर जे मथां दुरूद जा तराना पढ़दे मुखे नजर थी पई बैतुल मुक़द्दस में सवालक नबी कतार में बिछा है इंतजार में बिछा है त सरदार अचे आका अचे अल्लाह जो महबूब अचे बशरी मखलूक जो सरदार अचे जॾहिं हुजूर बैतुल मुक़द्दस में अंदर तशरीफ खणी अचनि था अक़ीदो दुरुस्त कजाए ख़बर जा मुसलमान जॾहिं हुजूर बैतुल मुक़द्दस में अंदर अचे थो नमाज़ जो टाइम थे थो जिब्राईल रब जी बारगाह में वरी सवाल थो करे या अल्लाह अॼु इमाम जिलाए कंहिंखे अॻिते कयां तुंहिंजा सवालक नबी मौजूद हुई बैतुल मुक़द्दस में मौजूद हुई क़िबला अव्वल में मौजूद हुई तुंहिंजे घर में मौजूद हुई नमाज़ जिलाए इमाम जिलाए मुसल्ले ते अॻिते कंहिंखे कयां उन नबी खे कयां जंहिंखे तूं पैदा करे मस्जूद मलाइका बणाए करे मकीन जन्नत बणाए छॾियो उन नबी खे अॻिते कयां जेको पंहिंजी नंढ पाणी में हाणे थो दरियाए नील रस्तो थो ॾेई छॾे भला उन नबी खे अॻिते कयां आंगुर जो इशारो थो करे मुर्दा कब्रुनि में ज़िंदा थी था वञनि भला उन नबी खे अॻिते कयां जेको पंहिंजे सुरीले आवाज़ में तुंहिंजो ज़िक्र बयान थो करे परिंदा हवा में पीछी था वञनि भला उन नबी खे अॻिते कयां जंहिंजे लाइ तूं निमरूद जी बाहि खे गुलो गुलज़ार बणाए थो छॾे भला उन नबी खे अॻिते कयां जेको पंहिंजा पेर मके जी सरज़मीन ते लॻाए थो नबीअ जा क़दम मके जी सरज़मीन ते लॻनि था आब ज़मज़म जूं नहरूं वही थियूं वञनि भला उन नबी खे अॻिते कयां जेको नबी 950 साल तुंहिंजी तौहीद जो दर्श ॾेई करे पंहिंजे जिस्म ते तकलीफ़ूं ऐं सख़्तियूं बर्दाश्त करे थो कहिड़े नबी खे अॻिते कयां हर नबी जो मक़ाम आला ऐं बुलंद नज़र अचे थो रब हुकुम थो करे जिब्राईल अॼु इमामत जो हक़ जे करे मुहम्मद मुस्तफा खे जिब्राईल हुकुम ॾेई छॾ तमाम नबीअनि खे ऐं क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि जे लाइ इहो अक़ीदत दुरुस्त करण जो महल ऐं मौक़ो आहे त नबी 1.25 लाख मौजूद आहिनि इमामत हज़रत मुहम्मद मुस्तफा खे थी मिले पैगाम इहो थो मिले त जाते मुहम्मद मुस्तफा मौजूद हूंदो पोइ इमामत जो हक़ ॿिए कंहिंखे न मिलंदो इमामत जो हक़ मुहम्मद मुस्तफा खे हूंदो सवालक नबी बि उन जे पोयां बीही करे नमाज़ पढ़ंदा मतलब
हबीब खे हूंदो वाज पधरी सदी जो मुल्लो हलवे जी प्लेट ते भत जी तेज ते माण्हुनि खे गॾु करे उन्हनि जी अक़ीदत खे ख़राब करे इहो त ॿुधाए त हुज़ूर मुंहिंजी दावत ते आयो हुज़ूर मुंहिंजे घर में मुंहिंजी दावत ते आयो दावा थो करे त हुज़ूर हिते आयो दावा थो करे हुज़ूर हाज़िर नाज़िर हुज़ूर मौजूद आहे पोइ जॾहिं निमाज़ जो टाइम थो थिए पोइ कमर जो मुल्लो इमाम चिलाए मुसल्ले ते अॻिते बीह थो रहे पोइ कमर जे मुल्ले खे मेराज जे इन वाक़े मां इहो पैगाम थो ॾियां अचु पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कर जंहिं जाइ ते हुज़ूर मौजूद हुजे उन जाइ ते इमामत जी इजाज़त नबी जन खे नाहे वली जन खे नाहे सिद्दीक़ खे नाहे कंहिंखे बि नाहे पोइ इमामत जो हक़ मोहम्मद मुस्तफ़ा खे आहे पोइ जॾहिं तूं हुज़ूर खे हाज़िर नाज़िर मञण जो अक़ीदो रखे थो पोइ मुसल्ले ते इमामत कीअं थो करे या अॼु खां पोइ हुज़ूर खे हाज़िर नाज़िर मञण जो अक़ीदो छॾे ॾे या मुसल्ले ते इमामत करणु छॾे या तो हुजूर के हाज़िर नाज़िर मञण जो अक़ीदो छॾे या इमामत करणु छॾे ॿिन्ही मां हिकिड़ो करे थो जेकॾहिं मञे थो त हुजूर हाज़िर नाज़िर आहे त पोइ इमामत जे लाइ कीअं थो थी पोइ इन जो जवाबु ॾे हिते त नबी जन खे इमामत जी इजाज़त नथी मिले सोना साईं त पोइ कमर जे मुल्ले खे इजाज़त आहे छा पोइ कमर जो मुल्लो बि उनखे चओ या त हुजूर खे हाज़िर नाज़िर छॾे ॾे या इमामत करणु ॿिन्ही मां हिकिड़ो करे ऐं अक़ीदो तुंहिंजो दुरुस्त थींदो त उलमाए देवबंद जी हिन स्टेज तां अक़ीदो दुरुस्त किथे थींदो उलमाए देवबंद जी हिन स्टेज तां अक़ीदो दुरुस्त थींदो ऐं अक़ीदो असां दुरुस्त कंदासीं इश्क़ मुस्तफ़ा जो अंदाज़ सिखी करे अक़ीदो दुरुस्त कंदासीं नारे तकबीर अक़ीदो तोखे दुरुस्त करणो आहे त पोइ तूं पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कर दुरूद पाक पढ़ंदा आहियो सभई अब आप सभई पढ़ंदा आहियो कहिड़ो दुरूद पढ़ंदा आहियो अल्लाहुम्मा सल्ली अला छा चवंदा आहियो अल्लाहुम्मा सल्ली अला माना अथव नी ख़बर अथव माना इन जी माना ख़बर अथव अल्लाहुम्मा सल्ली अला इन जी माना ख़बर अथव माना ए अल्लाह सल्ली अला मुहम्मद पंहिंजे हबीब जे मथां रहमतूं बरकतूं सलात सलाम मोके कंहिंखे था गुज़ारिश कयूं कंहिंखे था गुज़ारिश कयूं अल्लाह पंहिंजे हबीब ते रहमतूं नाज़िल करे पंहिंजे हबीब ते रहमतूं मोकिले पंहिंजे हबीब ते असांजा हे सलाम पहुचाए गुज़ारिश कंहिंखे था कयूं रब खे गुज़ारिश कंहिंखे था कयूं रब खे पोइ अक़ीदो तुंहिंजो दुरुस्त थींदो दुरूद जे इन दुरूद जे लफ़्ज़नि मां तुंहिंजो अक़ीदो दुरुस्त थींदो त जाते तूं हुज़ूर खे रहमतुल लिल आलमीन मञे थो त अल्लाह पंहिंजे हबीब खे हर शइ आला ॾींदी अल्लाह पंहिंजे हबीब खे हर शइ आला ॾींदी हर शइ आला ॾींदी अब हुजूर के बचपन मिलियो आला हुजूर के जवानी मिली आला हुजूर के घरवारी मिली आला घरवारी मिली आला केड़ो घरवारी अम्मा खदीजा अम्मा आयशा जे मन केर थी सके हुजूर के घरवारी मिलियो आला हुजूर के यार मिलिया आला यार मिलिया केड़ा यार मिलिया हजरत अबू बकर हजरत उमर जड़ो हजरत उस्मान जड़ो हजरत अली जड़ो तू जो मुझे यार हो ना मुझे दुखियो वक्त ईंदो आहे पोइ कन लाटा रखे साइड वारो पासो वठी भॼी वेंदो आहे हा यार जी ख़बर पवंदी आहे दुखी महल में ऐं यारी जो अंदाज़ तोखे सिखणो आहे त पोइ हुज़ूर जे यारनि मां तोखे यारी जो अंदाज़ नज़र ईंदो क़ुर्बान वञा अबू बकर जे उन अंदाज़ सां हुज़ूर ऐलान थो करे त क़ुर्बान कयो पंहिंजो माल हज़रत अबू बकर घर थो वञे सॼो माल क़ुर्बान थो करे छा थो करे अल्लाह जो हबीब अबू बकर घर छा छॾे आई चई अल्लाह जो हबीब हुकुम करे ऐं अबू बकर घर कुझु छॾे अचे पोइ यारी ते हेफ़ न अथसि पोइ यारी ते हेफ़ न अथसि हुज़ूर खे यार में मिलिया त आला हुज़ूर खे घरवारी मिलियो आला हुज़ूर खे शहर मिलियो आला कहिड़ो शहर मिलियो मदीना आला है हुज़ूर खे शहर मिलियो आला हुज़ूर खे मस्जिद मिली आला हुज़ूर जी मस्जिद जो को मुकाबलो करे सघंदो कोई न करे मस्जिद मिली आला हुज़ूर के घर में रहो आला अल्लाह हुज़ूर जे घर के सामने चलो जन्नत जो टुकड़ो बनाए मां बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियाज़िल जन्नत मुझे मिंबर है मुझे घर के दरमियान जो को हिस्सो वो चाहे जन्नत हिकड़ी जन्नत रियाज़ुल जन्नत वाली जन्नत हुज़ूर
मस्जिद नबवी में आरामिया, गुंबद खजरा में आरामिया। अल्लाह रब्बुल इज्जत उन ज़मीन के जन्नत जो टुकड़ो बनाए छड़ियो, पर हुजूर जी सीरत हुजूर जी असमत ते नजर कर त रब जे जाए थे उन जो हबीब आरामिया उन जे मथे वाली जगह रियासुल जन्नत के भी जन्नत जो टुकड़ो बनाए छड़ियो। छो त हुजूर जो जे तरफ हुजूर जो मोह मुबारक जे तरफ हुजूर जो मवाजा शरीफ जाते भी करे असा यारिन जे अगियां दुरूद और सलाम पेश कंदायूं, सलातो सलाम पेश कंदायूं। उनका मथो रियासुल जन्नत है। रब हुजूर जे मथां खां भी जन्नत बनाए छड़ी रियासुल जन्नत, त हुजूर जे कदमन खां जन्नतुल बकी जन्नत बनाए। हुजूर जे मथां खां भी जन्नत, हुजूर जे पेरन खां भी जन्नत, बिनी पासन न जन्नत। हुजूर के जगह मिली आला, हुजूर के शहर मिलियो आला, मदीने जड़ो शहर। हुजूर के सहाबी मिलिया आला, सहाबी मिलिया आला। हुजूर के सहाबी जो मुकाबलो करे सके कोई न करे सके। हुजूर के सहाबी मिलिया आला, जेका शे भी अल्लाह पंहिंजे हबीब खे ॾिनी उहा आला ॾिनी, जेको कुछ ॾिनी आला ॾिनी। इहो ॾेई करे अल्लाह पंहिंजे हबीब खे चयो, ए मुंहिंजा हबीब, जेकॾहिं मां काइनात जो ख़ुदा तू काइनात जो नबी, मां काइनात जो ख़ुदा तू काइनात जो नबी, मां बहरोबर जो ख़ुदा तू बहरोबर जो नबी, मां समुंड जे मखलूकात जो ख़ुदा तू समुंड जे मखलूकात जो नबी, मां ज़मीन जे मखलूकात जो ख़ुदा तू ज़मीन जे मखलूकात जो नबी, मां जन्नत जे फरिश्तनि जो ख़ुदा तू जन्नत जे सभिनी फरिश्तनि जो नबी, मां आसमान जे मखलूकात जो ख़ुदा तू आसमान जे मखलूकात जो नबी, मां नबी जो ख़ुदा तू नबी जो नबी। अल्लाह पंहिंजे हबीब खे हक़ से आला इहो सभु ॾियण जे बावजूद भी रब फरमायो, ए मुंहिंजा हबीब हक़ से आला ॾिनी मैं, हक़ से जो नबी बढ़ायो मैं, पर इन्हनि सभिनी जे बावजूद मां रब्बुल आलमीन आहियां, तू रहमतुल लिल आलमीन, मां रब्बुल आलमीन आहियां, तू रहमतुल लिल आलमीन आहियां। इहो सभु ॾियण जे बावजूद भी रब माहिया, खुदा माहिया, हाज़िर नाज़िर माहिया, मुश्किल कुशा माहिया, औलाद ॾियण वारो माहिया, ज़िंदगी ॾियण वारो माहिया, मोख ॾियण वारो माहिया, इज़्ज़तूं ॾियण वारो माहिया, ज़िल्लतूं ॾियण वारो माहिया, नफ़ो नुक़सान ॾियण वारो माहिया, बीमारी शिफ़ा ॾियण वारो माहिया, हर्ष ॾियण वारी ज़ात मुंहिंजी रब्बुल आलमीन, मां ख़ुदा आहियां, तू रहमतुल लिल आलमीन। हर्ष ॾेई करे भी रब पंहिंजे हबीब खे चओ, जेकॾहिं दुरूद और सलाम बि तो ते मोकिलींदा, मां रब मोकिलींदुमि। अपील मां रब जी बारगाह में थींदी, हथ मां रब जी बारगाह में बदला, गुज़ारिश मां रब जी बारगाह में थींदी त या अल्लाह पंहिंजे हबीब खे सलात और सलाम मोकिल। पोइ अक़ीदो दुरुस्त कर त दुरूद जे इन लफ़्ज़नि अफ़ज़ल जो अक़ीदो दुरुस्त किथे भी दुरूद मोकिलण लाइ रब जी बारगाह में अपील रब जी बारगाह उन जेकॾहिं अक़ीदो दुरुस्त कर त तोखे भी जेकॾहिं अपील करणी आहे, तोखे भी जेकॾहिं गुज़ारिश करणी आहे त कंहिंजी बारगाह में थींदी, रब जी। अब कंहिंजी बारगाह में थींदी, औलाद घुरंदासीं त कंहिंखां, औलाद कंहिंखां घुरंदासीं, इहो कंहिं सेखारियो, अल्लाह जे हबीब सेखारियो, अल्लाह जे हबीब सेखारियो। औलाद घुरंदासीं त रब खां, अब धीअ घुरंदासीं कंहिंखां, पुटड़ा घुरंदासीं या कमर जो मुलो पुटड़ा नी जी औलाद ॾियण रब जी सिफ़त, औलाद ॾियण रब जी सिफ़त। या रब जी सिफ़त आहे, पोइ रब खां घुरंदासीं। अक़ीदो दुरुस्त करणो अथई त पोइ उलमाए देवबंद जी हिन स्टेज तां अची करे पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कर। पोइ हलवे जी प्लेट ते भत जी देग ते नारो हणण सां उहो इश्क़ मुस्तफ़ा न आहे थींदो। पोइ जेकॾहिं तोखे इश्क़ मुस्तफ़ा जो हक़ीक़ी अंदाज़ सिखणो आहे, अच त मां तोखे दावत फ़िक्र थो ॾियां त इश्क़ मुस्तफ़ा जो हक़ीक़ी अंदाज़ जेकॾहिं तोखे सिखणो आहे, अच त मां पंहिंजे शहीद अबे जी ज़िंदगी मां इश्क़ मुस्तफ़ा जो अंदाज़, मुंहिंजे शहीद अबे जी ज़िंदगी ते नज़र त कर न, मुंहिंजे शहीद अबे जी ज़िंदगी ते नज़र त कर न, जो बचपन खां जवानी ताईं, जवानी खां वठी करे शहादत ताईं मां पंहिंजे शहीद अबे जी ज़िबान ते जेकॾहिं ताक़त ॾिठी, उहा ज़िक्र ख़ुदा ॾिठी ऐं ज़िक्र हबीब मुस्तफ़ा दफ़ा।
शहीद पे इश्क मुस्तफा जे उन अंदाज के अमली तौर पे जामो पढ़ाए अमली तौर पे पंजी जिंदगी पे उन पे अमल करे दिखायो तो मुझे शहीद पे जाते इश्क मुस्तफा जो नारो हयो उते मुझे शहीद पे इश्क मुस्तफा जिलाए घर छड़ियो मुझे शहीद पे इश्क मुस्तफा जो नारो हयो तो मुझे शहीद पे इश्क मुस्तफा में जान कुर्बान करे दिखाई मुझे शहीद पे इश्क मुस्तफा जो नारो हयो तो मुझे शहीद पे बच्चों की शादी कुर्बान करे दिखाई मुझे शहीद पे इश्क मुस्तफा जो नारो हयो तो मुझे शहीद पे सदी जिंदगी मुसाफिराना जिंदगी गुजारे सिंध जे तुझे कुर्स में वजी इश्क मुस्तफा जा नारा हणी हर से कुर्बान करे दिखाई पहुंचे उन अमली तौर पे जिंदगी इश्क मुस्तफा के कुर्बान करे दिखाई रब ने कुर्बानी जो सलो बिल खेलो आला दिनो जो मस्जिद में नमाज में शहादत जो अजीम रुतबो दे ये शहादत जो रुतबो ये हक मुनाइम उन्हें जरा कुर्बानी देनी पड़ी रुगो नारन हरण सा इश्क मुस्तफा नहीं मिलंदो रुगो नारन हरण सा इश्क मुस्तफा नहीं मिलंदो वो हकीकी तौर ते इश्क मुस्तफा जिंदा करे दिखाओ वो जगह तू हकीकी तौर ते इश्क मुस्तफा दिसण चाहे तो मुझे शहीद पे जी जिंदगी सजी तो इश्क मुस्तफा सा बरेज नजर सजी जिंदगी मुझे शहीद पे इश्क मुस्तफा में मां गवाह आया पंजे शहीद पे जे उन फेल जो जरे मुझे शहीद हो घनी दो हो खुदा जी जात का समा जने घर वारन सा भी कचहरी जो टाइम हो अकेला वेंदा से तो उते भी मुझे शहीद हो हुजूर जी नात सुभान ने खटेले रही करे भी ज़बान ते जिक्र हबीब खुदा करना उते भी मुझे शहीद पे जे ज़बान ते अल्लाह जे हबीब जो जिक्र हुंदो हो तो उन इश्क जे करे रब कबूलियत पे एडी दई शरीफ एडी कबूलियत दई शरीफ एडी कबूलियत दई शरीफ जो मुझे शहीद पे जी शहादत आपो उन जे खून जे हिक कतरे मां हज़ारे खालिद महमूद पैदा थी करे पूरी पाकिस्तान जे कुल कुर्स में वनी करे यो नारो हणन था तासा खालिद महमूद जे मिशन के अॻिते वधाईंदासीं ऐं असां इंशाअल्लाह खालिद महमूद वांगुरु अमली तौर पे इश्क मुस्तफा जो अंदाज़ ज़िंदा करे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह शहीद खालिद महमूद जे अंदाज़ में इश्क मुस्तफा के जिंदा करासीं इंशाअल्लाह शहीद खालिद महमूद जे अंदाज़ में इश्क मुस्तफा के पंहिंजे जिंदगी में जिंदा करे ॾेखारींदासीं इंशाअल्लाह वसा इंशाअल्लाह शहीद खालिद महमूद वांगुरु हुजूर जे सीरत के भी आम करे ॾेखारींदासीं हुजूर जी सुन्नत ते भी हली ॾेखारींदासीं तो हुजूर जी खत्म नबूवत जो दिफ़ा करे ॾेखारींदासीं जाते मुझे शहीद पे खत्म नबूवत जिंदाबाद जा नारा हया तो वो उन नारे ते जान आखिरी के सुपुर्द करे उन नारे के अंदर जान पाया पाए इंशाअल्लाह वो इंशाअल्लाह वायदो रखियो इंशाअल्लाह शहीद पे जो खून सा वफा करो इंशाअल्लाह उन जो मिशन सा वफा कंदो उन जो मिशन सा सच्चाई कंदो वो शहीद जे कातिलन के पैगाम ॾियण इंशाअल्लाह शहीद जे कातिलन के पैगाम ॾियण जे लाइ शायद शहीद जे कातिलन यो समझे शायद उन्हें के या गलत फहमिया शायद उन्हें के या भुल्ला तचहम सालन जो अरसो गुजरी वियो ऐं चहम सालन जे अरसे गुजरण खां पोइ खालिद महमूद जे खून खे उन जा चारा विसारे छॾींदा उन जा जानशीन विसारे छॾींदा उन जो खून थधो थी वेंदो उन जो मिशन नामित बणिजी वेंदो उन जो वो मिशन रुकी वेंदो इहा उन जी भुल्ला पोइ कंबर जे हिन बिलाल मस्जिद में शहीद जा चालो अॼु फ़ाइदो खयो त असां खालिद महमूद सुमरे जे उन मिशन खे अॻिते वधाईंदासीं ऐं इंशाअल्लाह खालिद महमूद जे खून जे ॿिए तक़दीर जो प्लान कंदासीं भुल के खत्म कयो उन जे लाइ शबीर नवंबर ते लाड़कानो म्यूनिसिपल स्टेडियम में शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई आहे तो उन कॉन्फ्रेंस में गॾिजी शहीद जे कातिलन के पैगाम शहीद जे कातिलन के पैगाम ॾियो त असां कानूनी रस्तो वरितो आहे असां कानूनी रस्तो वरितो आहे असां अदालतुनि ते एतमाद कंदे हिन कानूनी रस्ते खे अपनायो आहे असां कानून हथनि में नाहे खयो 6 साल गुज़री विया आहिनि पोइ बि असां अदालतुनि ते एतमाद कंदे
पंहिंजे शहीद अम्बे जो केस अदालतुनि में हलायूं था, पर जेकर इहा तुंहिंजी भुल आहे त अदालतुनि मां तोखे छूट मिली वेंदी ऐं इंसाफ़ न थींदो त पोइ अॼु हे वाइदो था कयूं 27 नवंबर ते मीरपुर स्टेडियम लालपाणे में गॾिजी करे शहीद जे कातिलनि खे पैगाम ॾियारियूं त असां अदालतुनि मां इंसाफ़ जी उम्मीद रखूं था। जेकर अदालत में इंसाफ़ न मिलियो त पोइ शहीद जा हे जलवा, शहीद जा हे रूहानी बच्चा इंसाफ़ पाण कंदा। शहीद जा जाला सिंध आहिनि, अॼु बि शहीद इस्लाम जो आवाज़ असांजे कननि में ज़िंदा है, अॼु बि शहीद इस्लाम जो फिक्र असांजे दिलनि में ज़िंदा है। 7 साल गुज़रिया आहिनि, ख़ुदा जो कसम आहे ज़िंदगी गुज़री वञे, शहीद इस्लाम जो आवाज़ असांजे कननि मां नथो निकिरी सघे। तूं कहिड़ी बि कोशिश कर उन जे मिशन खे रोकण जी, तूं कहिड़ी बि कोशिश कर उन जे पैगाम खे रोकण जी, पर उन जो मिशन उन जो पैगाम हर ॾींहुं उन जे मिशन उन जो पैगाम अॻे खां अॻिते आहे इंशाअल्लाह। शहीद जा चेहरा 26 नवंबर ते लाकाने गॾिजी जो पैगाम ॾींदा वाइदो कयूं इंशाअल्लाह। सभई गॾु थींदो, पाण बि ईंदो, असीं जो ख़ालिद खे दावत ॾींदो, भरपूर शिरकत कंदो, शहीद जे कातिलनि खे बि पैगाम ॾींदो ऐं शहीद जे दुश्मननि खे बि पैगाम ॾींदो ऐं इस्लाम जे दुश्मननि खे बि पैगाम ॾींदो। छो मस्जिद में वेही ज़िमेदारी सां ॻाल्हायां थो, जेके मुंहिंजे शहीद अम्बे जा दुश्मन आहिनि, ख़ुदा जो कसम आहे उहे इस्लाम जा दुश्मन। छो इन जे करे जो उन्हनि मुंहिंजे शहीद अम्बे खे सिर्फ़ इन जे करे शहीद कयो जो मुंहिंजो शहीद अब्बो ज़िक्र ख़ुदा करे ॿुधाईंदो हो। उनजो क़सूर इहो हो त उहो ज़िक्र ख़ुदा कंदो हो, उनजो क़सूर इहो हो त उहो ज़िक्र मुस्तफ़ा कंदो हो, उनजो क़सूर इहो हो जो उहो अल्लाह जे हबीब जे सीरत सुन्नत जी ॻाल्हि कंदो हो, उनजो क़सूर इहो हो त ख़त्म नबूवत जे इबादत जी ॻाल्हि कंदो हो। पोइ उनजो कातिल इस्लाम जो दुश्मन आहे, मुंहिंजे शहीद अब्बे जो दुश्मन इस्लाम जो दुश्मन आहे। पोइ इंशाअल्लाह असां इस्लाम जे दुश्मन खे पैगाम ॾींदासीं, शहीद जे मिशन खे अॻिते वधाए करे त इंशाअल्लाह शहीद जो मिशन ऐं शहीद जो ख़्वाब पूरो कंदासीं ऐं सिंध खे हिक दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम बणाए ॾेखारींदासीं। कमर में हाफ़िज़ उज़ैर गुल जी क़यादत में इंशाअल्लाह इन कमर में हिन नौजवान जी क़यादत में ऐं हर हिक शहर में मक़ामी उलमा जी क़यादत में उन्हनि जे हथनि ते एतमाद करे शहीद जे मिशन खे इंशाअल्लाह अॻे खां अॻिते कंदासीं इंशाअल्लाह। सभई वाइदो कयूं इंशाअल्लाह। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजी मोहब्बतुनि खे क़बूल फरमाए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजे अचण खे क़बूल फरमाए, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन जमाअत जी मदद नुसरत फरमाए। व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ज़िंदगी बाक़ी।